बनाइण वारे महल तैयार कयो ऐं उन में तरह तरह जा किस्म किस्म जा खाधा लगाया, दस्तरखान लगाई ऐं पोइ हिकिड़े खे मोकिलियईं ऐं उहो वियो दावत ॾियण, हलिया अचो 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 अचो। पोइ जंहिं उन जे सॾ ते सॾ ॾिनो, उन जी दावत क़बूल कई, उहो उन घर में दाख़िल थींदो ऐं दस्तरखान ते न ख़त्म थियण वारा तआम मशरूबात वो इस्तेमाल कंदो, खाईंदो रहंदो। मिसाल हिते ख़त्म थी। तॾहिं फ़िरिश्तो ॿिए खे चवण लॻो, तूं इन ई शख्सियत, इन मिसाल खे फिट कर। चई घर बनाइण वारी ज़ात उहा आहे अल्लाह जी ज़ात, वो घर आहे जन्नत, ऐं पंहिंजो निमाइंदो मोकिलियईं, वो निमाइंदो इहा ई शख्सियत आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जंहिं शख्स पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चमन कयो, वो शख्स जन्नत में दाख़िल थींदो ऐं ऐश इशरत कंदो। न ख़त्म थियण वारा बेहतरीन ताम, न ख़त्म थियण वारा मशरूबात वो इस्तेमाल कंदो ऐं उन मां हू लुत्फ़अंदोज़ थींदो। ऐं जंहिं शख्स हिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चमन न कयो, इताअत न कई, वो न घर में दाख़िल थींदो यानी जन्नत में, न उन खे न जन्नत जा खाधा नसीब थींदा। आख़िरी लफ़्ज़ छा आहिनि? मन अता मुहम्मद सल्लल्लाहु फ़क़द अता अल्लाह व मन अता मुहम्मद फ़क़द असल्लाह। जंहिं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई, तंहिं अल्लाह जी इताअत कई। ऐं जंहिं पाण सगोरनि जी इताअत न कई, नाफरमानी कई, थो ॼण कद अल्लाह जो नाफरमान थी चुको। अञा अॻिते बि हदीस आहे, व मुहम्मदुन फ़र्क़ुम बैनन्नास, ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि में फ़र्क़ करण वारी ज़ात आई। छा मतिलब? अक़ीदो कंहिंजो सही आहे, कंहिंजो ग़लति आहे, फ़र्क़ पाण सगोरा कंदा। हक़ ते केरु आहे, बातिल ते केरु आहे, फ़र्क़ करण वारी ज़ात मुहम्मद अरबी आहे। निमाज़ सही कंहिंजी आहे ऐं कंहिंजी ग़लति आहे, फ़र्क़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कंदी। माण्हू हज ते वञनि था, दुनिया वञे थी, हज कंहिंजो मक़बूल आहे, कंहिंजो मक़बूल मंज़ूर आहे ऐं कंहिंजो मरदूद आहे। फ़र्क़ इहा शख्सियत कंदी। केरु सच ते आहे ऐं केरु नाहक बातिल ऐं कूड़ ते आहे। फ़र्क़ इहा शख्सियत कंदी। माना पाण नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात सभिनी माण्हुनि में फ़र्क़ करण वारी ज़ात आहे। अल मीज़ानुल अकबर हुव रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमा वाबु फहुल हक़ वमा खालिफु फहुव बातिल। सुफियान उन जो हिकिड़ो जुमिलो आहे, सोन जे पाणी सां लिखण जहिड़ो आहे। चए थो मीज़ान अकबर, जंहिंसां शयूं तव्हां तोरियो था, उहा ज़ात नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात आहे।
उहे अमल मुंहिंजा हुजनि या तव्हांजा हुजनि, चाहे म्यांजी ऐं मुफ्ती कंहिंजा हुजनि, उस्ताद जा हुजनि या शागिर्दा हुजनि, को अफ़सर हुजे, नौकर हुजे, बादशाह हुजे, राइया हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, हर कंहिंजा, जो चाहे वो आम उम्मती हुजे या ख़ासि साहबी हुजे, ताबई हुजे, तबा ताबई हुजे, सभिनी जा अमल जेके नबी अलैहिस्सलाम जे मीज़ान ते तोरिया वेंदा। पोइ जंहिंजो अमल या जंहिंजो अक़ीदो नबी अलैहिस्सलाम जे अमल जे बराबरि आहे, उहो ई हक़ ते आहे। ऐं जंहिंजो अमल अक़ीदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कसवटी मुताबिक़ न आहे, त उहो शख़्स बातिल ते आहे। अल्लाह ताला फरमायो व इन तुतीउहु तहतदू, पैगंबर अलैहिस्सलाम जी हिदायत ते हलण वारो, पाण सगोरनि जी हिदायत ते हलण वारो, जेकॾहिं इन ई नबी जी पैरवी कंदो कंहिंजे प्यारे पैगंबर, पोइ तव्हां हिदायत याफ़्ता आहियो। माना गारंटी पई मिले, गारंटी पई मिले। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में रहायो, वॾी तकरीम सां, मौजूद मलाइक फ़रिश्तनि खां अल्लाह ताला सजदो करायो, ऐं बग़ैर नेकी जे मुफ़्त में अल्लाह ताला जन्नत ॾेई छॾी। हिकिड़ी नाफ़रमानी करण जे करे अल्लाह ताला हुनखे जन्नत मां कढी छॾियो। इन मां सोचो त नाफ़रमानी ऐं जन्नत फल ई पैदा कोन थो थिए। पोइ असां नाफ़रमानी करियूं त पोइ असां जन्नत में वेंदासीं? त अल्लाह ताला उन खे जन्नत मां कढी छॾियो। आदम अलैहिस्सलाम ॿीहर जन्नत में वञण जे लाइ ख़वाहिश ज़ाहिर कई। अल्लाह फरमायो न, हाणे न, हाणे मशरूत आहे। فَإِمَّا يَأْتِيَنَّكُم مِّنْ هُدًى فَمَن تَبِعَ هُدَايَ فَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ। हाणे मशरूत आहे, मुंहिंजे तरफ़ां हिदायत ईंदी, जेको शख़्स उन ई हिदायत जी पैरवी कंदो उन ई खे जन्नत मिलंदी, जन्नत उन ई खे मिलंदी मुंहिंजे तरफ़ां। पोइ अल्लाह फरमायो इन तुतीउहु तहतदू, पैगंबर अलैहिस्सलाम जी पैरवी कंदो त तव्हां हिदायत याफ़्ता आहियो। माना इहो जेको रस्तो पियो वञे सिधो जन्नतुल फिरदौस ताईं, पैगंबर अलैहिस्सलाम जी इत्तबा ऐं पाण सगोरनि जी फरमान बरदारी। नाफरमानी करण वारो فَلْيَحْذَرِ الَّذِينَ يُخَالِفُونَ عَنْ أَمْرِهِ أَنْ تُصِيبَهُمْ فِتْنَةٌ أَوْ يُصِيبَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ। फरमाई उन्हनि माण्हुनि खे ॾियणु घुरिजे जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कंदा, पाण सगोरनि जे हुकम जी नाफ़रमानी कंदा। उन्हनि खे दुनिया में को फितरूं का मुसीबत पहुचेनि या क़यामत जे ॾियारे ॾुखो ईंदड़ अज़ाब। ऐं पाण सगोरा छा फरमाए चुका, वजुल ज़िल्लतु वत्तिगार अला मन खालफ अमरी। ज़िल्लत रुसवाई उन ई माण्हू जो मुक़द्दर आहे जेको मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त करे थो, नाफरमानी करे थो। अॼु आहे का असां मुसलमान जी इज़त? अॼु असां कामयाब आहियूं छो? सोचो, लअज़िल्तुम मंसूरीन अला आदाकुम मादुकुम मुतमत्तिकिन बिसुन्नती। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चुका, पान फरमाए ओसी ताईं तमाम दुश्मन पे हावियो गालिब रहंदो जेसी ताईं तमाम मुंहिंजी सुन्नत ते अमल कंदो। जे कॾहिं तव्हां मुंहिंजी सुन्नत खे छॾींदो त तव्हां ते
अल्लाह ताला अहिड़ा माण्हू मुसलत कंदो जेके तव्हांजी न परवाह कंदा न तव्हां घटि ॾींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तबा न करण जे करे, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुखालफत करण जे करे, पाण सभिनी जी नाफरमानी करण जे करे नबी साईं जिन अॻे फरमाए चुका अहिड़ा तव्हां ते माण्हू बतौर सदा मुसलत कंदो जेके न तव्हां ते रहम कंदा ऐं न तव्हांजी परवाह कंदा, न तव्हांजी। हा, सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ो ई हल आहे, हत्ता तऊदु इला सुन्नती, तव्हांजो तव्हां वापिस अचो, मोटी पवो कंहिंजी। पाण फरमाईंदा मुंहिंजी सुन्नत ॾे। सहाबा रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन उहे कंहिंजी परवाह कोन कंदा हुआ। तव्हां जामे तिरमिज़ी हदीस खणो, खलीफ़ा उमय्या मरवान उन्ही जे दौर में ऐन अहिड़े टाइम ते जुमे नमाज में दाख़िल थिए थो जो ख़तीब ख़ुतबो ॾेई रहियो आहे। हाणे छा कजे, ख़तीब ख़ुतबो पियो ॾे, हाणे वेही रहे ख़ुतबो ॿुधे। पैगंबर साईं जिन फरमायो इज़ा दख़ल अहदुकुम मस्जिद, जॾहिं तव्हां मां हिन हाल में को दाख़िल थिए ख़तीब ख़ुतबो ॾेई रहियो आहे त न वेह, तव्हांजो हल्कियूं ॿ रकातूं पढ़ी पोइ वेह। अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿ रकातूं अदा कयूं। बाद में हुनखे चयो अल्लाह तो ते रहम करे, जेके सिपाही बीठा हुआ, छाड़ता बीठा हुआ, तोखे ज़रे घटि मारियूं ते हमलो ते कयूं। चई इहे ॿ रकातूं खुतबे दौरान असां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में असां पढ़ियूं, मुंहिंजी जान हली वञे हा, पर आऊं इहे ॿ रकातूं कोन छॾियां। ऐं खुतबे दौरान ॿ रकातूं पढ़े थो ऐं मुंहिंजी का बि बादशाह जी परवाह कोन थो करे। हीअ सुन्नत सां मोहबत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साहबी नमाज़ जनाज़ा में कुरान मजीद सूरतुल फातिह अलहंदो पढ़े थो अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं पोइ ऐलान कई लितअलमू अन्नहा सुन्नतुन। ही मूं कुरान मजीद सूरत फातिह अलहंदो इन्ही करे पढ़ी आहे, इन्ही करे पढ़ी आहे ताकि तव्हांखे ख़बर पवे नमाज़ जनाज़ा में सूरत फातिह अलहंदो पढ़णु पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। ऐं सुन्नत खे आम कयो वञे, लौमत लाइन, ताकि अवाम खे ख़बर पवे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत सां प्यार थिए ऐं माण्हू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते अमल कनि। छो त निजात जी हिकिड़ी वाह, जेकॾहिं चाहियो था दारैन में सुरखुरई थिए, अमन ऐं सुकून मिले, चैन ऐं सुकून मिले, कहरे मुज़िल्लत मां निकिरूं, त पोइ अचो अल्लाह ताला जे क़ुरान तौहीद बारी ताला ॾे ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ॾे। पाण फिर मन अहब सुन्नती फ़क़द अहबनी वमन अहबनी कान मई फिल जन्नती। पाण फरमायूं जंहिं माण्हू मुंहिंजी सुन्नत सां प्यार कयो, तंहिं ॼण करे मूंसां प्यार कयो, ऐं जंहिं मूंसां प्यार कयो त क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु जन्नत में वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण रमा दवा आहिनि। महीनो कहिड़ो रमज़ान मुबारक जो, तारीख़ 17 रमज़ान। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने खां निकिता आहिनि, मके पिया वञनि। वात ते असर नमाज जे टाइम ते जिब्राइल अमीन अची वियो, वही अची वई। मुमकिन आहे मुशरिकीन मक्का सां मुक़ाबिलो करणो पवे, तंहिंजे करे हाणे हींअर ई असर जे टाइम ते तव्हां रोज़ो अफ़्तार करे छॾियो। रब्बुल आलमीन छा पियो फरमाए, आऊं तव्हांखे पूरे पूरे रोज़े जो अजर ऐं सवाब ॾींदुसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि सगोरनि खे ॾेखारींदे
पानी जो प्यालो घुराए पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं रोज़ो अफ़्तार कयूं, ॿियनि साहबनि बि रोज़ो अफ़्तार कयूं। कुछ अहिड़ा साहबा हुआ जेके अञा रोज़े था हुआ, तथा में कुवत बर्दाश्त असां पंहिंजे टाइम ते सिज गुरूब थींदो पोइ रोज़ो अफ़्तार कंदासीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इत्तला मिली, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थी पिया। पर उलाइकल उसाद टे दफ़ा पाण फरमायूं, इहे नाफ़रमान जिन रोज़ो अफ़्तार कयो से थी विया फरमान बरदार, ऐं जेके अञा रोज़े सां उहे थी विया नाफ़रमान। त इन जो नालो दीन। वमा आताकुम रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। जेकी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॾे उन ई खे वठो। जंहिंखां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे रोकीन तव्हां रुकिजी वञो। हीअ मोमिन जो कमु। समेना व अताना, असां ॿुधोसीं ऐं छा कयोसीं, अमल कयोसीं। वरना अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुब्तिलू अमालकुम। ऐ ईमानदारो, केॾो दिलरुबा पुरकशिश अल्लाह जे तरफ़ां प्यार भरियो पैगाम आहे। ऐं उहे माण्हू जिन कलमो पढ़ियो आहे, जेके मुसलमान आहिनि, मोमिन आहिनि, उन्हनि खे ख़ुसूसी अल्लाह जो ख़िताब आहे। ईमानदारो, अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत करियो, तव्हांजा अमल महफूज़ रहंदा, कटौती कान कई वेंदी। पर जेकॾहिं तव्हां क़ुरान खां हटी करे अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कंदो, पोइ तव्हांजे अमल जो तहफ़ुज़ कोन्हे को, पोइ तव्हांजा अमल बचंदा कोन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हलता हदीसुल गाशिया वजूहुन यौमइज़िन खाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया। क़ुरान सूरतुल गाशिया पढ़ो पाराए अम। फरमाई तमाम वटि अहिड़ी ख़बर पहुती जेके जहन्नम जी बाहि में हूंदा, अमल कोन कयूं, अमल करे 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 थकी पिया हूंदा। इन जे करे हुननि अमल कया, कशाला कया, कोशिश कयूं, सफ़र कयूं, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े मुताबिक़। खणो तव्हां हदीस सही मुस्लिम जी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम निकतल आहिनि, केॾांहुं पिया वञनि? पाण करीम सल्लल्लाहु हज्जतुल विदा। हिकु साहबी सगोरो आहे, हलंदे हलंदे माण्हू ते छां पिया कनि ऐं पाणी जा छंडा पिया हणनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, हिनखे थियो जाए? या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां निकितो। ये साहबी जी सोच आहे। छा पियो चवे त आऊं काढ़े में हलंदुसि ताकि मूंखे सवा वधी मिले। तकलीफ़ थींदी, सवा मिलंदो न। उंज लॻंदी, पाणी कोन पींदसि, बुख लॻंदी, खाईंदसि कोन, छां हूंदी, छां में कोन वेंदसि, सवारी ते कोन चढ़ंदसि। पंध हलंदे आख़िरकार उन ई बुख जे विघे या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेठि साणू थी किरी पियो, बेहोश। जॾहिं होश में आयो, पाण फरमायूं वञी ॿुधायो त अल्लाह नाराज़ थी चुको आहे, अल्लाह नाराज़ आहे। आऊं हलां पियो, सफ़र दौरान सवारी ते सवार थियां थो, छां अचे थी, आऊं उन छां में आराम कयां थो, आऊं खायां ऐं पीयां थो। ही मुंहिंजे तरीक़े जे ख़िलाफ़ आहे, तंहिंजे करे हिनखे हज जो सवाब कोन मिलंदो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। तव्हांजे लाइ आइडियल नमूनो सिंपल केर ज़ात आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम। असां इन खे काफ़ी सम्झूं, इन खे काफ़ी सम्झूं। ॿिए पासे लहण हणण जी ज़रूरत असांखे कोन्हे को। नमाज पढ़ूं जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ी जी, नबी सही दिन। हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु ताला, ही केर? राज़दान नबूवत। हिकु शख़्स खे ॾिसे थो नमाज पियो पढ़े,
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे ख़िलाफ़ तॾहिं चई ॾे ख़बर निमाज़ पियो पढ़ी घणा साल मुंज़ अरबईन 40 साल थी विया निमाज़ पढ़ने मां सल्लैत तो निमाज़ पढ़ी कान हेॾा 40 सालनि वारी निमाज़ बर्बाद आहे ऐं इस्लाम में एतिरे क़दुरु वुसअत तव्हां हदीस न साई खणो मन तवद्द कमा मेरा वसल्ला कमा मेरा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन अम्री हिकु वक्त जी निमाज़ हिन वुज़ू कयो कि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े मुताबिक़ ॿ रकातूं पढ़ियूं आहिनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े मुताबिक़ ज़िंदगी भर जा गुनाह धोपी विया हेॾा हिकु निमाज़ सिर्फ़ 2 रकातूं हिकु वक्त जूं गुनाह सभु माफ़ थी विया ऐं हेॾा 40 निमाज़नि जी 40 सालनि जी निमाज़ क़बूल कोन्हे छो सोचो व मुहम्मदुन फ़र्क़ु बैन अल्लाह मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि में फ़र्क़ु करण वारा आहिनि निमाज़ ख़ुदि साख्ता न अबे ॾाॾे वारो तरीक़ो न छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलल ऐलान मिंबर ते निमाज़ कान पढ़ी विया मिंबर ते निमाज़ पढ़ी ॾेखारियूं क़याम कयूं रुकू कयूं सजदो न पे करे सघिया हेठि करियूं पोइ ऐलान कयूं सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली उम्मतियो साहिबियो निमाज़ ईअं पढ़ंदा वञो जी मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ी आहे क़बूल बि आहे शइ कोन्हे जी पाण सगोरन निमाज़ पढ़ी आहे नबी अलैहिस्सलाम अर्ज़ पे कयूं असांजी निमाज़ मुहम्मदी रोज़ो मुहम्मदी रोज़ो तव्हां ॾिठो रमज़ान जे महीने में तव्हां ॾिठो कोन हमरा नियत पियो करे छा थो चवे वबे सौम गदिन नवैतु मिन शहर रमज़ान हाणे जंहिं टाइम ते हज़रत ही नियत पियो करे इहो नियत वारो टाइम आहे या राति जो हुनखे नियत करणु घुर्जे हा इहो त टाइम ई कोन्हे जंहिं टाइम ते ही नियत पियो करे हिनखे त नियत राति जो करणु ही त टाइम कोन्हे ऐं पोइ जेके लफ़्ज़ पियो चवे उन्हनि लफ़्ज़नि में बि अजीब रोज़ो तूं अॼु जो पियो रखी ऐं तूं चवीं थो वबे सौमे गदिन नवैतु मिन रमज़ान ऐं सुभाणे जे रोज़े जी नियत थो कयां रोज़ो अॼु पियो रखे नियत सुभाणे पोइ इहे नियत जा लफ़्ज़ यकीन करियो रब्बे काबा जी कसम अथमि डॉक्टर साहब वेठो आहे हवालो इहो कंहिं हदीस न सही हदीस न हदीस सही बुखारी सही मुस्लिम अबू दाऊद तिरमिज़ी नसाई इब्न माजा मुवत्ता इमाम मालिक जेको हदीस जो किताब हलो ये नियत जा लफ़्ज़ हदीस में साबित कोन नियत चइबो दिलि जे इरादे खे इन्नमल अमालु बिन्नियात त अर्ज़ पे कई असांजी निमाज़ मुहम्मदी रोज़ो मुहम्मदी ज़कात मुहम्मदी हज मुहम्मदी असांजो उथणु वेहणु सुम्हणु जागणु खाइणु पीअणु शादी गमी हर अहम कम चाहे उन जो ताल्लुक दुनियावी हुजे या उखरवी हुजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े मुताबिक़ आहे पोइ त ॿेड़ो ई पार साहिबी सगुरो अचे थो जामे तिरमिज़ी जी हदीस आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं तव्हां त एॾी मोहबत आहे छा साईं ॿुधायां अल्लाह अकबर साईं जान प्यारी है पर जान का वधीक प्यार साईं बचड़नि सां बि मोहबत आहे पर न साईं औलाद खां वधीक तव्हां सां मोहबत आहे जॾहिं हूंदो आहियां घर में तव्हांजी यादि सताईंदी आहे घर छॾे साईं तव्हां ॾे ईंदो आहियां सभु परेशानियूं ख़तमु लेकिन अॼु छा थियो ज़करत मौती व मौत इन्नका इज़ा दख़लतल जन्नत रुफ़िअत मन नबिय्यीन व इन्नी इज़ा दख़लतुल जन्नत ला अराक फलम यरुद्द अला नबी सल्लल्लाहु हत्ता जा जिब्रील व मन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीन छा माना ऐ अल्लाह जा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु वेठे वेठे साईं मूंखे पंहिंजो मरण यादि आयो साईं तव्हांजी बि वफ़ात यादि आई तव्हां वफ़ात करे वेंदा ऐं तव्हां त जन्नत में अंबिया अलैहिस्सलाम मथे ऊचे तबके में हूंदा
आऊं जेकॾहिं जन्नत में दाख़िल बि थियसि पोइ उते जेकॾहिं मुलाक़ात न थी त पोइ इहा मूंखे ॻणती ॻाल्हि पई रसूलुल्लाह ख़ामोश थी वियो जॾहिं काल मिले हत्ता पुछण वारो उते मौजूद आहे इमामुल अंबिया मोहम्मद अरबी सल्लल्लाहु पाण जा उते फौरन जिब्राइल कुरान शरीफ की आयतूं खणी आयो वमन युतिल्लाह रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदा वस्सालिहीन जेको बि अल्लाह जी इताअत कंदो अल्लाह जे रसूल जी इताअत कंदो उहो उन्हनि माण्हुनि सां उन्हनि माना क़यामत जे ॾियारे हूंदो जिन ते अल्लाह इनाम कयो नबियनि सिद्दीक़नि शहीदनि नेकोकार सोचो असांजी छा हैसियत आहे असां जहिड़ो हक़ीर माण्हू जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करे क़यामत ॾियारे इमामुल अंबिया ऐं पूरे नबियुनि जी जमात सिद्दीक़नि ऐं शहीदनि सां गॾु हुजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने आख़िरी हदीस ॿुधाए करे ऐं पंहिंजी जाइ वठंदसि सो त असांजे हिन मजलिस जो अॻवान सरबराह हिकु बहितरीन ख़तीब डॉक्टर अब्दुल हफीज़ समू साहब नाज़िम आला जमियत अहल सिंध उन जो तारीख़ी ख़िताब थियण वारो सभई पाण मुफ़ी थींदासीं हिकु शख़्स अचे परे खां जॾहिं आयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछण लॻो ॾे ख़बर आई केरु वञी केॾांहुं थो हुन पंहिंजो तारीफ़ करायो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जो रसूल उन सां मिलण चाहियां थो तॾहिं पाण उहो आऊं वञा तूं ॻाल्हि कर छा थो चवे आऊं आयो वञा आली व माली व अशीरती साईं सभु कुझु छॾे आयो पंहिंजो घर बार कारोबार पंहिंजा मिट माइट सभु कुझु छॾे आयो आहियां हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछण आयो सुवाल ई आहियां त उहो अमल आहे कहिड़ो जंहिं अमल करण सां अल्लाह मूंखे जन्नत अता करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरकान खम्स पाण उनखे ॿुधायूं पाण फरमायूं तौहीद रिसालत निमाज़ रोज़ो हज ज़कात हू वञण लॻो वेंदे वेंदे हिकिड़ो जुमो चवण लॻो साईं कसम आहे अल्लाह जो साईं जीअं तव्हां फरमायो आहे न ऐं ईअं कंदसि घाटी वधी वञे साईं दिलि चाहे थी न दिलि चाहे थी ज़िंदगी जा बाक़ी ॾियारा बि तव्हांजी ख़िदमत कंदे गुज़ारियां पर इहो जन्नत वारो प्रोग्राम तव्हां साईं ॿुधायो आहे न इहो साॻियूं प्रोग्राम पंहिंजनि माइटनि अज़ीज़ वकारनि में साईं उते बि तबलीग करणु चाहियां थो पाण सगोरनि इजाज़त ॾिनी तूं वञ उठते चढ़ियो ॾाची जो पेर के ॿिर में फासी पियो बैलेंस हुयो तूं कंध भर किरियो ऐं गुज़ारे वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो इनखे मूं ॾे खणी अचो जॾहिं क़रीब आयो त पाण फरमायो रहे तो मलक मलक ने यदुत्तान फी फी मिन सिमार जन्नत फअलिंतो अन्नहु मात जाए पाण फरमायो मूं ॾिठो ॿ फ़रिश्ता लही आया आसमान ऐं हिन खे जन्नत जा मेवा पे खाराई आऊं सम्झी वियसि ही बुखायल उञायल होश को हो सही हो हिन खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आऊं कीअं बि करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे पुॼां ऐं जन्नत जो प्रोग्राम पुछां ऐं अमल कयां पैगंबर मुंहिंजी तारीफ़ पिया कनि हत्ता के लहद में कब्र रखंदे पाण वयूं अमेल कलीलन व अजर कॾियां हिन खे अमल जो टाइम त कोन मिलियो ऐं हिन अजर सवाब तमामु घणो करियो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।